वेलकम बैक नाज़रीन। ख़ालिद मोहम्मद सुमरो साहब, मां तव्हां इहो पुछणु चाहींदसि, रसूल भाई साहब जिन चयो त रियासत आहे कोन त पोइ वजूद में कीअं आई? छा आहे असांजो रियासत मां हेतिरी ॻाल्हि कई आहे, रियासत आहे ऐं मज़हब त असां पोइ था उनखे कोन आहे, न मतिलबु कंहिं ज़माने में न हुई, पोइ वरी आई। हा, त इहा रियासत वजूद जेका हुई कंहिं ज़माने में कोन हुई, हाणे आहे, उहा वजूद में कीअं आई? हुई कोन बहस करणी अजायो आहे। पहिरियों असां कोन हुयासीं, हाणे आहियूं। खोड़ शयूं पहिरियों कोन हुयूं, हाणे आहिनि। हिन वक़्तु जेका शइ आहे इन ते तव्हां बहस कयो त जेका रियासत आहे हाणे इनखे ठीकु कीअं कजे। पहिरीं असां इहो त सम्झूं जंहिंजो को खड़तेर निकिरे, को लाभ निकिरे, को नतीजो निकिरे। पलीजे साहिब जी इहा ॻाल्हि बज आहे त पहिरियों इहो रियासत जो निज़ाम कोन हो जेको हाणे आहे। न सुमरो साहब, मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त असां त उनखे बहस पोइ कंदासीं त उनखे कीअं ठाहियूं, पर असां इहो त सम्झूं त इहा रियासत ठही कीअं। उहो जवाबु तव्हांखे मिली वियो। मां इतफ़ाक़ कयां थो पलीजे साहिब सां। तव्हां इतफ़ाक़ कयो था त हुई कोन, पोइ जेके जीअं तव्हां अॻु में कोन हो अॼु आहियो, असां अॻु में कोन हुयासीं हाणे आहियूं। खोड़ शयूं, हीअ सॼी काइनात अॻु में कान हुई, हाणे आहे। जी इनाम साहब, तव्हां छा था चओ? ॾिसो, रियासत हिकिड़ो इदारो आहे जेको इंसानी समाज में इंतज़ाम ऐं मैनेजमेंट करण जे लाइ अमल में आयो। उनखे हज़ारे सालनि जी पूरी तारीख़ आहे। रियासत जी ज़रूरत इन जे करे पेश आई सोसाइटी में जो इंसानी समाज झंगली ऐं पोइ जेको वहशियाने दौर खां निकिरी हिकिड़े डिसिप्लिन में आयो, त उनखे अॻिते वधण जे लाइ कंहिं कुझु शोबनि जी ज़रूरत हुई, शोभाबंदीअ जी ज़रूरत हुई। पोइ रियासत उन्हनि शोबनि खे यकजा करण जे लाइ हिकिड़ो इंतिज़ामी ॻाढापो क़ाइमु करण जे लाइ हिकिड़ो इदारो क़ाइमु कयो वियो। उहो इदारो कॾहिं मज़हबी धुरियुनि जे इन्फ्लुएंस में रहियो, कॾहिं जेको आहे सो बादशाहनि जे इन्फ्लुएंस में रहियो। पर जेको असां अॼोकी जदीद हीअ रियासत चऊं था, इन जो तसवुर तक़रीबन 16वीं सदीअ में हिकिड़ो मशहूरु अहदनामो थियो यूरोप में, उनखे चइबो आहे वेस्टफेलिया जो मुआहिदो। उन मुआहिदे तहत पहिरियों दफ़ो यूरोप जे मुल्कनि तस्लीम कयो हो त क़ौमियतुनि जे बुनियाद ते मुल्कनि जूं हदूं हुजनि ऐं हर क़ौम पंहिंजे पंहिंजे मुल्क जे अंदरि पंहिंजो इंतिज़ाम धार हलाए। इहो पोइ रियासत मुख़्तलिफ़ दौरनि मां थींदी थींदी जॾहिं आई 17वीं 18वीं सदीअ में, जेको यूरोप में 18वीं 19वीं सदीअ में वॾा हिकिड़ा इनकलाब आया। फ्रांस जो इनकलाब आयो 1789 में, 1776 में उनखां अॻु में अमेरिका में जेको जंग आज़ादी आई, उन खां पोइ 1917 में जेको रूस जो इनकलाब आयो। उन रियासत जे तसवुर में तमामु वॾियूं जिदतूं ऐं तमामु वॾियूं तब्दीलियूं आंदियूं। ऐं ख़ासि करे कम्यूनिस्टनि जेको रियासत जो सरमाएदाराना तसवुर हो, उनखे तमामु ज़बरदस्त नमूने सां चैलेंज कयो। जेके सरमाएदाराना निज़ाम जा वकील ऐं दानिश्वर आहे, जिन में तमामु वॾो हुननि जो आख़िरी जेको हुयो वॾो मुफ़क्किर, उनजो नालो हेगिल, फ्रेडरिक हेगिल, जर्मनी जो। उन मौजूदा जेको रियासती ढांचो आहे उनखे नज़र में रखी चयो त बाबा हाणे रियासत पंहिंजे बहितरीन फॉर्म में दुनिया में अची चुकी आहे ऐं इंसानी समाज तरक़ी करे पंहिंजे बिल्कुलु पिनेकिल ते, उरूज ते पहुची चुको आहे। तंहिंजे करे हाणे वधीक कंहिं जिदत जी ज़रूरत कान्हे रियासती तसवर में। पोइ कार्ल मार्क्स हो, उनजो ई शागिर्द हो, उन चयो न, रियासत जा जेके असुल प्रॉब्लम्स आहिनि, असुल जेके उन्हनि जा तज़ाद आहिनि, उहे त अञा हाणे था शुरू थियनि। छाकाणि जो असुल रियासत जो जेको जोड़जक आहे उहा आहे तबक़ाती, ऐं जेसिताईं तबक़ाती निज़ाम ख़तमु न थींदो ऐं उन जा अंदरूनी तज़ाद ख़तमु न थींदा, तेसिताईं इंसान मुकमिल तौर ते आज़ादु न थींदो, नई पाइदार जेको आहे सो समाज अॾे सघंदो। ऐं मार्क्स जो इहो चवणो हो त जेको आहे जेसिताईं इहा रियासत जो निज़ाम ख़तमु नथो थिए, रियासत जो जबर ख़तमु नथो थिए, तेसिताईं इंसानु आज़ादु नथो थी सघे।